हेॾे हलियो आहे अमीर आहे त वञी मुख़्तार पंजाबी कुल्फी खा हलिया ग़रीब मां ग़रीब जो यार आहियां हे अंब मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे हलिया तोखे बि खारायां ॾाढो मिठो आहे हलिया इस्तुकारा तूं तो रात ह्या मुंहिंजो ठरे ओ हाय हाय VIP साईं हे अंब VIP आहे हे दुसेरी अंब भलो आहे मिठो आहे मिसरी आहे हे दुसेरी अंब सफ़ा मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे हलिया तोखे बि खारायां ॾाढो मिठो आहे हलिया ग़रीब अचो साईं अंब मिठो आहे साईं हे अंब मां पाण खाई ॾिठो आहे तमामु मिठो आहे हलिया तोखे बि खारायां हलिया ग़रीब मां ग़रीब जो यार आहियां तूं तो रात ह्या मुंहिंजो ठरे ओ हाय हाय केॾी हेॾी वॾी गर्मी में रड़ियूं करे वाता ॾेई था अंब खपायूं पर आमदनियूं आहिनि कोन उस लॻी पई आहे निकिरण उस धंधा असांजा आहिनि कोन माण्हू किथां अचनि महांगाईअ जो दौर लॻो पियो आहे हिकु त कणक खे रेट कोन हुयो ऐं फसल बि घटि थिया हारियुनि जा हारी पाण परेशान आहिनि शहर अचनि था त मोटर साइकिल अखियुनि मां ॾिसूं था हीअं अचे थी त मोटर साइकिलियूं हिन मेन बाज़ार मेन रोड मां टपनि थियूं वॾी गाॾी नज़र कोन थी अचे पोइ बि टाउन कमेटी जे तरफ़ां इंक्रीमेंट जे सूरत में डंडा खयूं रेड़नि वारनि खे फिराईंदा था वठनि बाक़ी पोइ होॾे उन ॾींहुं छापरा परावा ड्राथा अथनि सिटी होटल खां इहो वॾो ग़लति आहे जेके असुल ठेकेदार आहिनि कब्ज़ा खोरनि जा उन्हनि ताईं पहुचनि कोन था भई रेड़नि वारनि जा लट उभी लॻी पई आहे असां ग़रीब अंब था खपायूं बीठा हिते रोज़ी था कयूं टाउन कमेटी जे तरफ़ां अचे लठियूं रेड़नि वारनि जे तरफ़ खे हणनि अला छापरा ऑर्डर आहिनि दुकानदारनि जा अघ पट न अचे सीमेंट महांगो रेती महांगी जे बा तूं रोड ते वेठो आहीं तूं हे ड्राए जंहिंसां अणप वता उन जा संदुल बि पट रेड़ियूं बि पट ऐं आॾो किराने वारनि जा जेके छापरा ठहियल आहिनि जेके विरांडा ठहियल अथनि फुट ते ॾिठल उहे बि ड्राए हे किथां जो इंसाफ़ आहे किथां जो कानून आहे असां वारनि जे हिन नकुली कानून मां फासिजी विया आहियूं ग़रीब वञे त वञे काॾे ग़रीब ई त अलाह थो ॿुधे भई अमीर त एसियुनि में सुता पिया आहिनि दर खड़काए ग़रीब को वञे बा साहब एसी में सुतो पिया सुभाणे अचिजांइ अरे भाउ किराया भाड़ा भरे कारोबार मां निकितो आहे तोसां मिलण वरी हिते तूं चए थो सुभाणे अचिजांइ ॿीहर हुन ग़रीब जी अमीर ॾे अचण ते दिलि न थिए साहब एसी में सुतो पियो आहे हालत इहा लॻी पई आहे हे पगर में रिझूं था पिया अंब ते रड़ियूं रड़े करे बीठा आहियूं को ग्राहक लड़े कोन थो माण्हुनि वटि पैसो कोन्हे को खीसे में ईअं हथ हणंदा न त कणकनि जूं पर्चियूं थियूं निकिरनि पैसा कोन्हनि सेलरनि वारनि कणकनि वारनि जा पैसा रहिजी विया आहिनि त अंब ॾाढो वठनि असांखां तॾहिं बि मां चवां थो हीअ अंब मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे हलिया त तोखे बि खारायां ॾाढो मिठो आहे हलिया ग़रीब तूं तोरा त ह्या मुंहिंजो ठरे पैसा ॾींदो मुंहिंजो ह्या ठरंदो अदा ऐं तव्हांखे पाण खे पके त तव्हांजो इहो अंब मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे किथे आहे हे दुसेरी अंब सफ़ा मिसरी मिठो आहे ऐं हेॾो हे लंगड़ो त सफ़ा भलो आहे साफ़ इरफान खान मुंहिंजो दोस्त भाउ आहे उन बि हे ई अंब तोराया आहिनि हा बिल्कुलु अलाह तव्हांखे वधाईंदो पर मां पाण खाई कोन ॾिठो आहे खाई ॾिसंदो न पोइ मूं वांगुरु चवंदो त हे अंब मिठो आहे यार मां पाण खाई ॾिठो आहे अच्छा मतिलबु तूं जेको हितां जो कानून आहे उन खां भागी आहीं भागी आहियां नकुली छाजे करे ही गवर्नमेंट जेका एनक्रोचमेंट जेको थोरो घणो थींदो आहे त उनखे हटाईंदी आहे इहो साईं वॾी हिकिड़ी गेम बि थी हले वार तालुके में हा ऐं नकुली कानून आहे वार में कानून आहे ई कोन अच्छा कंहिंजे पासे ॿियो सफ़ाई सुथराई जे हवाले सां भला सुथराई सफ़ाई त ईद जे ॾींहुं बि मुंहिंजे 8 वार्ड में त गोॾे जहिड़ो गंद लॻो पियो सफ़ाई करण लाइ को तयारु कोन ईद जे ॾींहुं बि असां गंद जे ढेर तां ईद नमाज़ पढ़ण वियासीं तव्हांजो बि फर्ज़ु आहे तव्हां बि खणी सघो था थोरो असां जेको हाल हुयो असां पंहिंजे घरनि ताईं पंहिंजी घिटी में साफ़ कंदासीं न जेकॾहिं हे नाहाल थी विया आहिनि मूंखे हुकुम कनि सॼो शहर मां सफ़ाई कराए थो ॾियां हा हा
का सफ़ाई कोन्हे वारा तालके में जंहिं घिटी था वञो रुगो गंद लॻो पियो आहे गंदनि जा ढेर ईद ॾींहुं बि असां गंदनि जे ढेर तां टपी वञी निमाज़ पढ़ीसीं ईद ॾींहुं त सफ़ाई हक़ आहे न शहर जो ईद ॾींहुं बि सफ़ाई कोन आई जे सफ़ाई नथा कराए सघनि मूंखे चवनि मां सॼो शहर चमन करे ॾींदोमांनि वाकई जेको ख़र्च पाण लिखत में लिखनि था न सफ़ाई जे लाइ उहो ख़र्च मूंखे ॾियनि मां सॼो शहर सफ़ाई कराए ॾियानि को रुगो अड़े करे वञे तॾहिं बि मुंहिंजी जहिड़ी वणेनि त था थी कनि ही मैसेज जेको आहे तव्हांजो जेको आहे टाउन चेयरमैन ताईं असीं पहुचायूं था हू पाण बि जेको आहे लाइव ॾिसंदा पाण टाउन कमेटी जो चेयरमैन लाइव ॾिसे थो मूंखे सुञाणींदो थो मां मियां बख़्श पुगियो मुंहिंजे घर जे आॾो 3 सालनि खां वठी खुई लॻी पई आहे किरास थोरो मथे थींदो उन में मुंहिंजा ॿार किरी पवंदा आहिनि ॼणे ॼणे ॾे जुदा आहियो आहे टाउन कमेटियूं मूंखे थेला ॾेई कढी बि थी कनि जेके नाल हिनमहिल वेठा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि थो कयां ऐं असांजे 8 वार्ड जो जेको काउंसलर आहे उन जे ताईं पहुतुसि त बाबा मुंहिंजी खुई लॻी पई आहे मुंहिंजे घर जे दर जा मुंहिंजा ॿार अलाह ॾिसे थो किरी था पवनि उन खुईअ में का सफ़ाई सुथराई का नाली सिधी कोन्हे ग़रीब आवाम जेकॾहिं ॻाल्हाईंदो जे मां हाणे ॻाल्हायां थो त मूं ते दिलि जो दिलि में हींअर बि 8-10 आङरियूं खणी बीठा हूंदा त हिन जो छा वञे हा तो ही अवांजो मैसेज असीं पहुचायूं था हिते टाउन इंतज़ामिया जा कुझु दोस्त बि बीठा हूंदा त ही मियां बेगो चए थो त माना मूं जेको आहे मां वार जी सफ़ाई जो ज़िमो खणां थो अगरि ख़र्च कनि ख़र्च जेको हिनमहिल लिखनि था सफ़ाई सुथरा जो हेतिरो ख़र्च माना कंप्यूटर में सेव था कनि उहो ख़र्च मुंहिंजे हवाले कनि सॼो शहर चमन मां करे ॾींदोमांनि ऐं पंहिंजो जेको हिकिड़ो मशहूरु को डायलॉग ॿुधाए तूं हर वक़्तु ॿुधाईंदो रहंदो आहीं पंहिंजे नाज़रीन खे ॾिसंदड़नि खे चाहींदड़नि खे मां त कंडनि जी सेज में बेगे नाले सां मशहूरु आहियां बसरा तूं सही माण्हू न आहीं इहे नकुली पीणा सॻा धागा पीणा इहे तावीज़ करणु छॾे ॾे पले जे घर में छेड़ो लॻो पियो आहे पाण में भेनरुनि खे विड़ाए छॾियो अथई ईअं न कर पकिड़िजी पवंदी न 2 ॼणा ईअं कुटबासीं जो उठ पतण ते कुटबो आहे इन करे चवां थो बसरा तूं सही माण्हू न आहीं छॾ तावीज़नि खे हाणे तव्हां बि वञो त मां रोज़ी कयां न आख़िरी जेको आहे डायलॉग लॻाए अंबनि जो साईं अंब मिठो आहे मां पाण खाई ॾिठो आहे हलिया त तव्हां सभिनी खे खारायां जेके लाइव ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि खारायां हीउ अंब ॾाढो मिठो आहे इहा चुमी त तूं अॻ में रूबी अली खे बि ॾिनी रूबी अली यादि त न ॾे हिनमहिल बि चवां थो रूबी अली गॾु हुजे त कंहिं सुपारी होटल ते वञी मानी खारायां त लाड़काणे में अच्छा दोस्तो तव्हां ॾिसो पिया ही मियां उर्फ़ बेगो जेको आहे KTN जो मशहूरु अदाकार आहे जंहिंखे असीं लाइव वरितोसीं पोइ जेको अंब खपाए पियो ऐं कुझु एनक्रोचमेंट जूं बि हुन दाऊं कयूं ऐं प्लस में कुझु सफ़ाई जे हवाले सां बि हुन कुझु दाऊं कयूं त जेको आहे असांजे महले में सफ़ाई सुथराई कोन थी थिए इनशाला सुभाणे असांजो प्रोग्राम आहे त जेको आहे इन मियां बेगे खे जेको आहे हिकिड़ो लाइव डांस जेको आहे कराईंदासीं कंहिं हिकिड़े सिंधी सॉन्ग ते ॾाढो वायरल वेंदो आहे मियां बेगो सो अॼु असां वटि लाउड जी जेका आहे सहूलियत मौजूदु कोन हुई इनशाला सुभाणे जेको आहे अव्हांखे हिन ई शहीद फादर राहू चौक ते मियां बख़्श उर्फ़ बेगो जा लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं सो वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो मामल जेको आहे मुर्शिद मोहम्मद अशरफ बुगियो बि ॾिसई थो तोखे महिरबानी जिद्दा खां सभिनि जी महिरबानी जेके ॿाहिरि मुल्क खां ॾिसनि था ठीकु आहे